बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवांखे भली कार चऊं था। दादा अॼु जी निस्बतन सुठी ख़बर इहा आहे त IMF जे वफ़द सां पाकिस्तानी वफ़द जी जेके ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, अॼु ॻाल्हियुनि जो ॿियों दौरु आहे ऐं ज़रियनि इहा दावा कई आहे त IMF मस्बत मोट ॾिनी आहे। हाणे मस्बत मोट कहिड़नि मामलनि में साम्हूं आई आहे, उहा इहा आहे त जेतोणीकि ॻाल्हियुनि जो ॿियों दौरु जेको आहे इहो टेक्निकल ॻाल्हियुनि ते मुश्तमिल आहे, पर इन ॻाल्हियुनि जे दौरान ई IMF जे ज़रियनि पारां मस्बत मोट इहा ॾिनी वई आहे ऐं इहा ख़ातिरी कराई वई आहे त कर्ज़ वारी रक़म जो जेको मुदो आहे जेको प्रोग्राम जो, उन में बि वाध कई वेंदी ऐं जेको कर्ज़ आहे उन रक़म में बि इज़ाफ़ो कयो वेंदो ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में IMF पारां कर्ज़ जी नई किस्त जारी करण जो इम्कानु आहे, जंहिंजी पाकिस्तान खे तमामु घणी ज़रूरत बि आहे, ख़ासि तौर ते मुआशी जेके चैलेंजिस हिन वक़्तु मौजूदा हुकूमत खे दरपेश आहिनि। इन हवाले सां ॿी ख़बर इहा आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिका में मौजूदु आहे। संदसि अमेरिकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन सां मुलाक़ात बि थी आहे ऐं उन बि ख़ातिरी कराई आहे त पाकिस्तान सां इक़्तिसादियात समेत गॾियल जेके मुफ़ादनि जा मामला आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल बि थींदी ऐं पाकिस्तान सां तिजारती लिहाज़ खां मज़बूत लाॻापा जेके आहिनि उनजो अमेरिका ख़्वाहिशमंद आहे। एंटनी ब्लिंकन जो चवणु आहे त पाकिस्तानी हुकूमत ऐं बिलावल सां गॾिजी कमु करण ते ख़ुशी आहे। बिलावल सां फूड सिक्योरिटी जे मसइले ते ॻाल्हियूं थींदियूं, केतिरी ज़रूरत आहे फूड सिक्योरिटी जे हवाले सां पाकिस्तान में, इन ते बि पैनलिस्ट खां राय वठंदासीं, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु मरियम औरंगज़ेब जेका वफ़ाक़ी हुकूमत जी तर्जुमान आहे, सुषमा जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे कुझु ई देरि पहिरियां ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी हुकूमत पारां जेके फ़ैसिला कया विया हुआ, ख़ासि तौर ते लग्ज़री आइटम्स ते जेके इम्पोर्टेड आइटम्स आहिनि उन्हनि जी मुकमल इम्पोर्ट ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं कुझु जेके लग्ज़री आइटम्स आहिनि उन्हनि जी टैक्स में वाध जो इज़ाफ़ो कयो वियो हो। उन जा तफ़सील मरियम औरंगज़ेब जेके आहिनि उहे मीडिया आॾो रखिया आहिनि। संदसि चवणु आहे त असां इहे जेके फ़ैसिला कयूं पिया इन सां फ़ौरी तौर ते मईशत में सुधारो ईंदो। इन ते सवाल इहो पैदा थो थिए त लग्ज़री आइटम्स जेके आहिनि उहो इस्तेमालु कंदड़ हिकु मख़सूस तबिको आहे। मरियम औरंगज़ेब खां बि कंहिं सहाफ़ी इन ई नोयत जो सुवाल कयो त उहो मख़सूस तबिको जेको आहे, जेकॾहिं टैक्स पेयर बि उहो ई मख़सूस तबिको आहे, जेकॾहिं उन्हनि जी आसाइशुनि जे सामान ते पाबंदी लॻाईंदो त शायदि थी सघे थो उहो मख़सूस तबिको वरी हुकूमत खां नाराज़ थी वञे ऐं टैक्स जेके कलेक्शन आहे उन ते इन जो असरु पवे। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु का जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां कराईंदो हलां। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब एम्बेसडर रही चुका आहिनि, USS सां गॾु आहिनि। डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब बि असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, ॿियनि सभिनी पैनलिस्ट जी इजाज़त सां अव्हां खां शुरूआति कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिका में मौजूदु आहे। अमेरिका ख़ातिरी कराई आहे त फूड सिक्योरिटी समेत अहम जेके मामला आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान सां तिजारती लाॻापनि खे मज़बूत ॾिसणु चाहे थो अमेरिका। छा कमेंट कंदव? पॉजिटिव हिकिड़ी डेवलपमेंट आहे। तव्हांजे प्रोग्राम में पहिरियां बि ज़िक्र कयो होसीं त पीपल्स पार्टी खे इहो सॼी जमहूरी जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जो फॉरेन पॉलिसी में अमेरिका सां या ॿियनि कंट्रीज़ सां बि ख़ासि तौर ते अमेरिका सां उन्हनि खे ऐं हमेशह कमु कंदा रहिया आहिनि। अपोज़िशन में हूंदा आहिनि, पोइ बि उहे राब्ते में हूंदा आहिनि, पंहिंजी लॉबिंग जो सिलसिलो उन्हनि जो जारी हूंदो आहे। त बिलावल भुट्टो साहब वियो आहे उते, त उहो ज़ाहिर आहे उनजी उहे सभु जेके कैपिटल आहे इन जो पीपल्स पार्टी जो, उनखे कैपिटलाइज़ थो करे, उते उन्हनि जा वास्ता रस्ता आहिनि, उन लिहाज़ सां उनखे इस्तेमालु थो करे। पर उन खां अलावा जेको उहा अनईज़ जेका हुई न, जेके उहो एतिरो ख़ुशि न हुया पाकिस्तान मां, नई गवर्नमेंट मां ऐं इमरान ख़ान मां, त ऑटोमेटिकली उन खां बाद उन्हनि खे हाणे हिकिड़ो ब्रेक थ्रू थो मिले अमेरिकन्स खे बि, छोकी अमेरिकन जी इन सॼे ख़िते में जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा प्रायोरिटी चेंज थी वई ट्रम्प ऐं ख़ासि तौर ते आयो आहे जॾहिं जो बाइडन उन खां बाद। ऐं उन फॉरेन पॉलिसी में जो आहे पाकिस्तान जी अहमियत विड्रॉल खां पोइ घटिजी वई हुई, पर जे ख़िते जे ओवरऑल मामले में तव्हां ॾिसो त पाकिस्तान जी अहमियत उहा बरक़रार पंहिंजी जाइ ते आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां भी पाकिस्तान जी जेको बिलावल भुट्टो साहब उते ॻाल्हि कई त अफ़गानिस्तान में भी उन्हनि खे जेका मदद जी ज़रूरत आहे उहा करणु खपे। माना अफ़गानिस्तान जे उन जे बावजूदि ते अफ़गानिस्तान जे तरफ़ां असां ते हमला थियनि था सभु कुझु, पोइ बि उन बि उनजी एडवोकेसी कई आहे, उनजी वकालत कई आहे उनजी। अचूं था पिया त ब्लिंकन उन बाक़ाइदे उन्हनि जे स्पोक्स पर्सन जेका उन्हनि ज़िक्र कयो आहे उन में पाकिस्तान खे सपोर्ट करण जो ज़िक्र कयो आहे।
बायलैटरल भी उन्हनि कयो आहे। उन्हनि चयो त कतर में जेको IMF जी मीटिंग थिए थी पई उन में बि जेको स्पोक्स पर्सन आहे स्टेट डिपार्टमेंट जो उन वेलकम कयो आहे। माना वेलकम कयो आहे जो मतिलबु इहो आहे त पॉज़िटिव इशारो आहे। ऐं IMF में जेके 60-70% जेके आहिनि उहे अमेरिका जा डायरेक्टर्स आहिनि। त जेके बि डिसीशन हूंदा आहिनि त अमेरिका हुन ते इन्फ्लुएंस हुनजो हूंदो ई हूंदो आहे। ऐं पोइ ख़ासि तौर ते जेको बिलावल उन चयो आहे त असां पाकिस्तान इन पर्सपेक्टिव में वेरियस इंटरनेशनल जेके इशूज़ आहिनि उन ते असां UN सां बि इंगेज था कयूं, अमेरिका सां बि इंगेज था कयूं असां, ऐं असां फूड सिक्योरिटी जे लिहाज़ सां जेका तव्हां पंहिंजी इंट्रो में ॻाल्हि कई उनजो बि उन तस्करु कयो आहे। चऊं था पिया वापसि त ज़ाहिर आहे उन चयो आहे त असां पाकिस्तान खे हिकिड़ी मज़बूत मईशत ॾिसणु था चाहियूं। इन जो मतिलबु छा थियो त जेके कंसोर्शियम आहे, जेको पेरिस क्लब आहे, जेके ॿिया डोनर्स आहिनि, जेके हिकिड़े दफ़े इहे IMF वारो ॾिचो असां खां लही वञे, ज़ाहिर आहे असां लाहौर साहिबु वञण खां पहिरियां जेका ॻाल्हि कई उहा इहा ई कई हुन ते असांखे कुझु टफ फ़ैसिला जेके करणा पवंदा मुल्क जे इंट्रस्ट में उहे सभिनीनि खे मिलाए असां खे करणु खपे। हुन मतिलबु इहो आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे, डॉलर ते हाणे 200 ते पहुची वियो आहे न। जे फ़ैसिला न कंदा त अञा वधंदो। त हिनखे फ़ैसिला हाणे जो IMF जो बि थी वियो मीटिंग, हाणे जेके इहे अची हुन मेजर जो ख़ातिरी हुनखे ॾेई छॾनि, हिकिड़े दफ़े उहो अनाउंस करे छॾे प्रोग्राम में अची वञूं IMF जे ते सऊदी अरब खां मिली वेंदा पैसा, UAE खां बि मिली वेंदा, चाइना खां मिली वेंदा, बाक़ी जेके असांजा बैंक्स आहिनि, जेके कमर्शियल असांजा लोन्स आहिनि, जेके बॉन्ड्स आहिनि उन्हनि ते बि डॉलर ते प्रेशर घटंदो। महांगाई जेका आसमान ते वञे थी पई उहा किथे वञी बीहंदी, न त महांगाई को बीहण वारो सिलसिलो न थींदो जे इहो न थियो त मतिलबु इन जो कंक्लूजन छा आहे? कंक्लूजन इहो आहे त फॉरेन मिनिस्ट्री जी हेल्प टू द इनखे जेको आहे फाइनेंस मिनिस्ट्री खे त इन लिहाज़ सां त IMF ते उनजो इन्फ्लुएंस थिए थो पियो। इंशाल्लाह FATF में बि जे इन्हनि सुठी फॉरेन पॉलिसी जे मुताबिक़ इंगेज कयो अमेरिका खे त FATF में बि असां जेका ग्रे लिस्ट आहे उन खां शायदि जान छुटी पवे या घटि में घटि असां जेके ख़तरो ब्लैक लिस्ट में वञण जो उहो टरी पवंदो। त कुझु शयूं मूंखे हालांकि सॼी क़ौम दिलि बर्दाश्त आहे जिथे असांजी महांगाई पहुची वई आहे, असांजा ग़रीब माण्हू त बिल्कुलु उहे तबाह थी विया आहिनि हुन में। पर इन खां जे वधीक ॻाल्हि हली त माण्हू त पोइ ज़ाहिर आहे बुख मरंदा, पोइ विढ़ंदा ॿियनि सां, ज़ाहिर आहे रोडनि ते ईंदा। त उहा नौबत अलाह करे न अचे। इहो जेको IMF वारी कामयाबी थी वञे त थोरी घणी कसर खाए। ऐं जेको तव्हां पंहिंजी इंट्रो में ॻाल्हि कई अॻिते वञी जे तव्हां हुन ते तफ़सील वठंदव त ॾींदासूं लग्जरी आइटम ऐं इम्पोर्ट ते कहिड़ो असांजो फ़र्क़ु पवंदो, एक्सपोर्ट ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, हिकु ग़रीब माण्हू ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, इहो पोइ तव्हां जॾहिं डिस्कस कंदव त इंशाल्लाह हुनखे बि करे वठंदासूं। बहरहाल इट्स अ पॉज़िटिव इफेक्ट इन इफेक्ट। ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन कयो, वेलकम चऊं पिया डॉक्टर साहब अव्हांखे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिकी परॾेही वज़ीर सां मुलाक़ात कई। अमेरिका ख़ातिरी इहा करे आहे त मुश्किलातुनि में घिरियल जेका पाकिस्तानी मईशत आहे उनखे सहारो ॾियण जे लाइ भरपूर ताउन कंदासीं। IMF सां ॻाल्हियुनि खे बि अमेरिका मस्बत करार ॾिनो आहे। कीअं पिया ॾिसो बिलावल जे हिन दौरे खे, केतिरी उमेद करे सघिजे थी मईशत जी बहितरी जे लाइ अमेरिकी किरदार जी? मुंहिंजो ख़्यालु आहे त ही सरप्राइज़ विज़िट बि कोन्हे ऐं ही बेल आउट विज़िट्स आहिनि जी। ऐं सॼे पाकिस्तान खे बेल आउट करण जे लाइ पंहिंजो बिलावल भुट्टो साहब जेको आहे उहो बहसियत वज़ारत ख़ारजा उनजो रुगो फॉरेन अफेयर्स जो मामिलो न आहे, पर इकोनॉमिक्स खे गॾु करे हुन जेको मामिलो खयो आहे उन सां ई ख़ुदि हिते मुल्क जी ॿेड़ी तरंदी, न त मुल्क जी ॿेड़ी बुॾंदी जी। ऐं अमेरिका IMF उन्हनि सभिनी खे ख़ुदि हीअ ॻाल्हि सम्झणु खपे। ऐं बिल्कुलु नई ॻाल्हि थो कयां, उहा हीअ आहे त कंहिं ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि अमेरिका खे सम्झणु खपे त जेकॾहिं अफ़गानिस्तान, पाकिस्तान, ईरान ऐं सेंट्रल एशिया इहे सभु ॾुखिया ऐं बुखिया मुल्क गॾिजी वञनि ऐं पोइ हिकिड़ो नओं बैलेंस ऑफ पावर जी तक़ाज़ा कनि चीन खां, रूस खां, उते बि अमेरिका नोवेयर वारी पोज़ीशन में हूंदो। असांजो उस्तादु वेठो आहे जमील अहमद ख़ान साहब, उहो सम्झी सघे थो इहा ॻाल्हि ऐं वधीक सम्झाए बि सघे थो। पर मां सम्झां थो त हीउ जेको पाकिस्तान 1-1.5 महीनो ॾुखियो ॾिठो आहे जी,
इहो डिप्लोमेटिक ॿोली में त आसान ॻाल्हि आहे, पर मुआशी तौर ते ॾुखियो ॾिठई इन करे जीअं वधीक ॾुखिया शर्त उहे इस्तेमाल में आणे सघजनि। आउं ज़ाती तौरु सम्झां थो त ही जेके आइटम्स बैन कया अथऊं, जी मूं अॼु कराची शहर में चेक कयो आहे, उते विलायती सिगरेट नथा मिलनि। मूं कराची शहर में चेक कयो आहे, उते हाणे गाॾियुनि ते टैक्सिस मुख़्तलिफ़ आहिनि। जी कराची शहर में असां मानी खाइण वारे हिकिड़े रेस्टोरेंट ते वियासीं, उते उन्हनि ॿुधायो त कहिड़े कहिड़े आइटम ते कहिड़ी कहिड़ी टैक्स ॾिए। आउं सम्झां थो त ही थोरी महिनत कनि, अमेरिका बि हिननि सां गॾु हुजे, IMF गॾु हुजे, ॾाढी सुठी ॻाल्हि कई जमील अहमद ख़ान साहब त ही पॉज़िटिव आहिनि ऐं पॉज़िटिव जे पासे वधनि पिया, ऐं अगरि मगर जे चकर में न पवनि, सख़्तु फ़ैसिला जेके बि आहिनि उहे सभु करे वठनि। ऐं ख़ुदि जुडिशरी में जेके जस्टिस मुनीर मौजूदु आहिनि, जी उन्हनि जस्टिस मुनीर अहमदनि खे बि वाखो कनि, ऐं जेके जुडिशरी में सुठा माण्हू आहिनि उन्हनि खे बि साफ़ लफ़्ज़नि में बयानु करे ॿुधाइनि। हिकिड़ी ॻाल्हि अॼु सभ खां ख़राबु ॻाल्हि जेका पाकिस्तान जे फॉरेन अफेयर्स ते असरु विझंदी, उहा जनाब असद उमर कई आहे। बिल्कुलु उहा असद उमर हीअ ॻाल्हि कई आहे त तव्हां जेकॾहिं हिकिड़ो नओं अकबर बुक्टी पैदा करण पिया वञो त 15 साल अवल पाकिस्तान जी आर्मी खे हथ में छा मिलियो, ऐं अॼु ॾींहं ताईं बलूचिस्तान ते हू सवाइ बददुआउनि जे ॿियो कुझु हासिलु करे न सघिया आहिनि। आउं सम्झां थो त पाकिस्तान जे एॾे वॾे इदारे खे इन नमूने एड्रेस करणु इहो त तमामु ख़तरनाक आहे, ऐं पाकिस्तान जे इदारनि खे न, पर पाकिस्तान जा ॿिया जेके तफ़्तीशी इदारा आहिनि उन्हनि समूरनि खे तहरीक वठणु खपे। अॼु ख़ुदि नोटिस बदिलियुनि ते वठो था, पाकिस्तान खे हेॾियूं वॾियूं गारियूं पई मिलनि। जी ठीकु आहे डॉक्टर साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ॻाल्हायूं था। रफ़ीक अहमद चांडियो साहब, अव्हांजी फील्ड बि आहे इकनॉमिक्स जी। बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे खे अव्हां कीअं पिया ॾिसो, ख़ासि तौर ते अमेरिका जहिड़ी रीति ख़ातिरी कराए पियो ऐं IMF सां ॻाल्हियुनि ते जहिड़े तरह सां पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो आहे अमेरिका, केतिरा असर अव्हां सम्झो पिया पवंदा ऐं केतिरो जल्दी पाकिस्तान जी मईशत जेका आहे उहा मुस्तहकम थियण तरफ़ वधी सघे थी? महताब जेकॾहिं एनालिसिस कजे त ही कोलिशन गवर्नमेंट आहे, त पाकिस्तान में जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि जेके कमु करे रहियूं आहिनि, इकोनॉमिक मिनिस्ट्री आहे जेका फाइनेंस जी, ऐं ॿियूं जेके प्लानिंग आहे ऐं ॿिया जेके आहिनि जी, ऐं ॿुधां त मुंहिंजो ख़्यालु आहे जेका परफॉर्मेंस हिन वक़्तु ताईं हिन महीने ॾेढ में जेका बहितरीनु अची रही आहे, जंहिंजो जेका टेंजिबल जंहिंजो माना फ़ाइदो पाकिस्तान नज़र अची रहियो आहे, उहा आहे बिलावल भुट्टो जी एज़ अ फॉरेन मिनिस्टर तौर ते जेका लाइन ऑफ एक्शन आहे उहा असांखे ॾाढी बहितर रुख में नज़र अची रही आहे। ॾाढी सुठी डिप्लोमेसी कंडक्ट कई पई वञे, ऐं अमेरिकन जेको डैमेज थी चुको हो, जेको इमरान ख़ान डैमेज कयो रिलेशनशिप, जंहिं रिलेशनशिप जे डैमेज थियण जे करे असांखे वॾी मुसीबत खे मुंहुं ॾियणो पियो आहे, उन खे रिपेयर करण जी ॾाढी फास्ट एफर्ट नज़र अची रही आहे। इन जो मुल्क ते तमामु पॉज़िटिव इम्पैक्ट पवंदो, छो त अॻु में असां इन तबसरो करे चुका आहियूं त जेका IMF जी लोन कंडीशन्स आहिनि ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि ऐं ॿिया जेके ज़रिया आहिनि उहे सभु ईज़ी थींदा, कॉन्फिडेंस बिल्डिंग पिक्चर हिकिड़ी ज़बरदस्त में ठही वेंदी। मां सम्झां थो त जेका तकरीर आहे अॼु, शायदि तव्हां फूड सिक्योरिटी ते ॿिए सुवाल ते था अचो त पोइ था हुन ते ॻाल्हायूं, जेका अॼु ॻाल्हायो वियो आहे ऐं जेके मीटिंग्स कंडक्ट कयूं वयूं, जेके रिपोर्ट थियूं आहिनि, उन्हनि मां साफ़ ज़ाहिर नज़र अचे थो त अमेरिकन जेके आहिनि पाकिस्तान में, जी जमील अहमद ख़ान ॿुधायो त जेका पंहिंजी पोज़ीशन स्ट्रेटेजिक पोज़ीशन विञाए वेठा हुया जियो पॉलिटिकल सिचुएशन जे करे, उहा हाणे रिगेन करण जी पोज़ीशन में अची विया आहिनि। उन में फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टे जो तमामु वॾो रोल आहे। डेमोक्रेट्स जेके आहिनि अमेरिका में, उहे ट्रेडिशनली जेके डेमोक्रेटिक क़ुवतूं आहिनि पाकिस्तान में, उन्हनि सां कमु करण लाइ तयारु रहंदा आहिनि, उन्हनि सां कमु करण में ईज़ी रहंदा आहिनि। जेका लैंग्वेज नज़र अची रही आहे ऐं ॿियो उन मां साफ़ ज़ाहिर आहे त जेके मतिलबु आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका जे विच में जेके तालुकात आहिनि उहे घणो अॻियां वञण लाइ रेडी आहिनि। उन जा
उन खां पोइ चाइना जो जेको आहे उनखे हिकिड़ो बैलेंस खपंदो, जेको उनजो दौरो पोइ आहे उहो पोइ ॾिसिजे त छा थो थिए। पर फ़िलहालु मां सम्झां थो त जेका गाॾी पाकिस्तानी डगमगाए रही हुई उहा थोरी बैलेंस में अचण जी पोज़ीशन में अची चुकी आहे। ठीकु आहे डॉक्टर साहब, फूड सिक्योरिटी ते बि अवां कमेंट करे सघो था, असांखे सम्झाए सघो था। अमेरिका जेका ख़ातिरी करे आहे त फूड सिक्योरिटी मौजूदा दौर में सॼी दुनिया जे लाइ चैलेंज बणियल आहे, ख़ासि तौर ते इन मामले ते असां पाकिस्तान जी फुल सपोर्ट कंदासीं, छाकाणि नेक्स्ट टॉपिक असांजो कुझु ॿियो आहे। ॾिसो, फूड सिक्योरिटी हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको न सिर्फ़ु पाकिस्तान पर जेका रशिया ऐं यूक्रेन जेके अकेला भई गॾिजी करे हिकिड़ी रशियन जेका इहा स्टेट आहे, इहा तक़रीबन 40% जेका कणिक आहे दुनिया में प्रोड्यूस कंदी आहे। अमेरिका ऐं कैनेडा जो हुन में तमामु वॾो रोल आहे, पर इहे कंदा आहिनि। फूड सिक्योरिटी रुगो कणिक ऐं रुगो हुनजो न आहे, फूड सिक्योरिटी जा 3 मेन फैक्टर आहिनि। उन्हनि में माण्हुनि जी परचेसिंग पावर आहे, छो त जेके दुनिया में जेके ॾुकार पिया आहिनि उन्हनि मां इहो साबित आहे। उन दौरान रुगो फूड जी पैदावार घटि न हुई, पर माण्हुनि जी उन्हनि दौरनि में जेका परचेसिंग पावर आहे उहो रिड्यूस थी, इन करे उहो उन में शामिलु आहे। ऐं टी कंडीशन इहा आहे कंहिं मुल्क जी उहो जेकॾहिं शॉर्टेज आहे फूड त उनजी कैपेसिटी हुजे त उहो वठी सघे फूड, इन्हनि टिनी ते उहो शामिलु थींदो आहे। हाणे हिन वक़्तु जेका फूड जी सिचुएशन आहे उहा जेको फूड एनर्जी ऐं जेका वाटर नेक्सस आहे उन्हनि टिनी सां सलाह ॾियल आहे। असां वटि सूरत हाल ऐं दुनिया में सॼे में क्लाइमेट चेंज जे करे पाणी जी सूरत हाल जेका आहे, वाटर इनसिक्योरिटी वधण करे फूड इनसिक्योरिटी वधी रही आहे जी, ऐं साॻियो एनर्जी जेका खपत आहे उहा बि ॿिन्ही शयुनि सां लाॻापियल आहे, ॿिन्ही जो उन ते इम्पैक्ट आहे। पाकिस्तान जी जेका पर क्यूसिक वाटर नीड हुई उहा हाणे 1000 क्यूसिक खां 1000 क्यूसिक खां पर जेको पर्सन उहा घटिजी वई आहे ऐं तेज़ी सां घटिजी रही आहे। इन हवाले सां जेका फूड जी जेको बास्केट आहे उहो पाकिस्तान जो जेको 2 लो इनकम ग्रुप आहिनि 20% जा जेके कढो, माना 40% जेको लो इनकम ग्रुप हूंदो उन्हनि जी तमामु इनसिक्योर आहे फूड। 20% जेको बॉटम आहे उहो बिल्कुलु इनसिक्योर आहे। उन्हनि खे तव्हांजा जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं उहे सपोर्ट कंदा, पर तंहिं हूंदे बि उन्हनि जी जेका इनसिक्योरिटी उहा वधी रही आहे। ऐं ग्लोबल सिचुएशन जो उन ते इम्पैक्ट अञा वधंदो ऐं असांजी जेका सिचुएशन आहे पर्टिकुलर उहा उनखे वधीक वर्ज़न करे सघे थी। इन करे इन जो जेको अॻियां हली करे जेका ऐं ख़बर न आहे त फसलुनि जी सूरत हाल जेका इमरान ख़ान वटि त ॾाढा सुठा फसल थिया आहिनि, पर हिते फसलुनि जी सूरत हाल का सुठी कोन पई नज़र अचे। ॾिसजे त छा थो थिए। मां हिकिड़ो जुमिलो रुगो ॻाल्हाईंदुसि रफ़ीक साहब जी ॻाल्हि में। हीउ जेको श्रीलंका में मामिलो थियो आहे न, श्रीलंका में जेके 5 कंपोनेंट्स आहिनि जिन श्रीलंका खे अॼु श्रीलंका जे बहरान में आहे, उन में हिकिड़ो अथव फूड सिक्योरिटी, बिल्कुलु ॿियो फॉरेन डेट, टियों फॉल ऑफ टूरिज़म, फॉल ऑफ एग्रीकल्चर प्रोडक्ट्स। ऐं फूड सिक्योरिटी में हैरत अंगेज़ ॻाल्हि हीअ अथव त उतो जे वज़ीर आज़म चयो अप्रैल 21 में त असां लोकल भाण इस्तेमालु कंदासीं ऑर्गेनिक जी, ऐं जेको बि केमिकल ऑर्गेनो केमिकल जेको भाण आहे उहो इस्तेमालु न थींदो। नतीजो छा थियो त 30% चांहि जी पैदावार, 22% चांवरनि जी पैदावार जी, उहा खुटी। हिकु त लोकल खुटा, ॿियो परदेस खां जेके घुरायूं उहे पैसा कोन आहिनि, उन्हनि में खुटा। इम्पोर्ट बिल वधी वियो श्रीलंका जे बहरान जी। इन करे फूड सिक्योरिटी पाकिस्तान जे बचाव जो बेस अथव। जी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इन ते ई अमेरिका पारां जेका ख़ातिरी कराई वई आहे, इन ते प्रोफेसर इनाम भट्टी साहब जो कमेंट बि शामिलु कंदासीं जिन असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर साहब वेलकम चवां पियो अव्हांखे। अव्हां छा कमेंट कंदव फूड सिक्योरिटी जे हवाले सां? अमेरिका ख़ातिरी आई आहे पाकिस्तान जे बचाव जे हवाले सां। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अयूब शेख साहब ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जो चवणु आहे त फूड सिक्योरिटी इंतहाई अहम बि आहे। मेहताब ॾिसो, बुनियादी तौर ते जेकॾहिं तव्हां हिनखे बिलावल ज़रदारी जे कॉन्टेक्स्ट में था ॻाल्हायो त उनजी अमेरिका सां जेका मुलाक़ात थिए थी पंहिंजे हम मनसब सां, त उन में इन्हनि शयुनि जी का ॻाल्हि ॿोल हूंदी त सभ खां पहिरीं रुगो इहो ॾिसणु खपे त अमेरिका कहिड़ियुनि शयुनि जे बदिले में इहे शयूं ॾियण जे लाइ राज़ी थींदो। हिकिड़ी शइ इहा हमेशह ज़हन में रखणु खपे त इहो मुमकिन ई कोन्हे त अमेरिका को असांखे हमदर्दी जे बुनियाद ते ऐं इन बुनियाद ते त हाणे पाकिस्तान जेको आहे बैंक करप्ट थियण वारो आहे, फूड सिक्योरिटी जो इशू आहे, उन जे करे असांखे तमामु वॾा को फ़ाइदा ॾींदो।
पहिरीं ॻाल्हि त इहा शइ मुमकिन कोन्हे उन में इन्हनि शयुनि खे नज़र में रखणु खपे त पाकिस्तान खे छा ॾियणो पवंदो ऐं इहो हाणे डिपेंड करे थो त इन नौजवान वज़ीर ख़ारजा ते त उनजो पॉलिटिकल विज़न ऐं विज़डम केतिरो आहे पाकिस्तान खे वधीक उन नुक़सानदेह किन फ़ैसिलनि में फासाए थो जीअं जेके माज़ी में थिया या उनखे अञा कंहिं बहितर तरीक़े सां हैंडल करे थो। ॿी शइ आऊं अहम हिते इहा ॿुधायां त अमेरिका कंहिं बि दौर में जमहूरी हुकूमतुनि सां पाकिस्तान में एतिरी का वॾी इन्वेस्टमेंट ऐं एतिरो वॾो को उन्हनि खे बेनिफिट न ॾिनो आहे जेतिरो फ़ौजी दौरनि में ॾिनो आहे। पोइ चाहे अयूब खान जो दौर हुजे, ज़ियाउल जो दौर हुजे या परवेज़ मुशर्रफ जो दौर हुजे, उन में जेके ग्रांट्स जे मद में माना जेके पैसा तव्हांखे ईअं मुफ़्त में ॾेई छॾिया वेंदा हुआ त तव्हां वञी खाओ खपायो, उन्हनि जो वॾे में वॾो जेको कंपोनेंट आहे इन्हनि गैर जमहूरी हुकूमत में त इहो चवण त को जमहूरी हुकूमतुनि सां अमेरिका पाकिस्तान में वधीक को पीसफुल हूंदो आहे या उनखे सेटिस्फाई हूंदो आहे उन सां, इहो क़तई तौर ते ईअं आहे कोन। हू सेटिस्फाई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि शयुनि सां हूंदो आहे त जेका बि गवर्नमेंट हूंदी उहा उन जे पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि जे तहफ़ुज़ जे लाइ असांजी धरतीअ ते कहिड़ा कम उन्हनि खे करणु ॾियणु। ऐं बार बार चवंदो ईंदो आहियां त मौजूदा जेका सूरत हाल जुड़ी आहे रशिया जी, उन में जेको चाइना जो हींअर उन सां तालुक़ु आहे उनखे जेकॾहिं किथे केप अप करे सघिजे थो त उहो पाकिस्तान ई आहे जिते उनखे अमेरिका केप करे सघे थो। त उनखे जेकॾहिं इन नज़र सां ॾिसबो त उन खां पोइ अचूं था हिन में त ख़ारजा पॉलिसी जो यकीनी तौर ते जेकॾहिं पाकिस्तान पाण खे इन सां वञी करे ॻंढे थो त असांजा माली असांजी फूड सिक्योरिटी जो इशू उन्हनि खे कीअं मीट था कयूं त उन जे बदिले में मुमकिन आहे त इहा शइ फाइनेंशियली उनखे कनेक्ट कजे। पाकिस्तान जा जेके रिसोर्सिस घटिजंदा था वञनि उन में पैदावारी जेके शयूं घटिजनि थियूं, उन में हिन भेरे सभ खां वॾी जेका खोट थींदी तव्हांजी काटन जी पैदावार हिन साल इंतिहाई ऐं मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त 50% तव्हांजी काटन प्रोडक्शन रिड्यूस थींदी। ॿियो जेको इंटरनेशनली हींअर क्राइसिस जनम वठंदा कणिक जा, हींअर साईं सिंध जे अंदरि अॼु जी ख़बर इहा आहे त 7,000 रुपया बोरी कणिक जी थी वई आहे। हिंदुस्तान जंहिं ऐलान पे कयो त उन्हनि वाफर मिक़दार में कणिक आहे जेका ॿी दुनिया खे बि ॾेई सघंदा, हींअर उन्हनि जी ख़ुदि पंहिंजी सूरत हाल इहा थी आहे त उन्हनि जवाबु ॾेई छॾियो आहे त उनखे उहे सिक्योर कंदा, ॿाहिरि मुल्कनि खे कोन ॾींदा, पंहिंजे मुल्क में ई उनखे महफ़ूज़ कंदा। त हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि इंडिकेटर्स आहिनि त ईंदड़ कुझु सालनि में जेके ख़तरात पैदा थींदा उन में पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो वॾे में वॾो ख़तरो इहो बि हूंदो। एडिबल ऑयल जी कल्ह बि मूं ज़िक्र कयो त खाजरू तेल जेको आहे उनजो बि बहरान पैदा थींदो। त अमेरिका छाकाणि त कणिक जी पैदावार में ऐं एडिबल ऑयल में ख़ासि करे कॉर्न ऑयल जेको आहे उनजी प्रोडक्शन में तमामु घणो वाफर मिक़दार में प्रोड्यूसर आहे, उन मद में थी सघे थो पाकिस्तान खे सपोर्ट करे सिक्योर करे। ॿियो जेतिरे तोणी का ग्रांट जे मद में माना अहिड़ो को बि जीअं माज़ी में कैरी लोगर बिल जेको आहे उन में हिकिड़ी इलाही वॾा पैसा रखिया विया पाकिस्तान जे लाइ, उहो को अहिड़े क़िस्म जो को बिल अचे जंहिंमें पाकिस्तान खे का ग्रांट मिले त IMF खां तॾहिं हुनखे जान छुटी सघे थी। ॿी जेका अहम शइ आहे त IMF जो जेको प्रेशर डेवलप थियल आहे सब्सिडीज़ घटाइण ते, उन्हनि सब्सिडीज़ खे जेकॾहिं यकदमि ख़तमु कंदा त उनजो ओवरऑल प्रेशर जेको सोसाइटी ते पवंदो उहो गवर्नमेंट सस्टेन न करे सघंदी ऐं उनखे बि कंहिं तरीक़े सां बेल आउट करण जे लाइ अमेरिका इहा हिननि खे सपोर्ट करे सघे थो त कीअं उन्हनि खे सस्ते अघ ते किथां ऑयल प्रोड्यूस थी मिले या ड्रिघे मुदे जे कर्ज़नि ते उहो मिले त तंहिंजे करे पोइ सब्सिडाइज़ करे उनखे हलाए सघनि था। त आउं सम्झां थो अमेरिका पंहिंजे ज़रूरु किन न कंहिं पॉलिटिकल बेनिफिट्स जे लाइ पाकिस्तान जे सरज़मीन ते सियासी मुफ़ाद हासिल करण लाइ ये सभु शयूं करे सघे थो। जी ठीकु आहे इनाम भट्टी साहब, प्रोग्राम जी शुरूआत में जीअं असां ज़िक्र कयो त मरियम औरंगज़ेब जेका वफ़ाक़ी हुकूमत जी तर्जुमान आहे सुषमा वारी वफ़ाक़ी वज़ीर, उन जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं जहिड़ी रीति उन्हनि लग्ज़री आइटम्स जा नाला खणी ॿुधाया त इन्हनि आइटम्स ते मुकमल तौर ते इन्हनि जी इम्पोर्ट ते पाबंदी लॻाई वई आहे, टैक्सिस में बि इज़ाफ़ो कयो वियो आहे। त हिते सुवाल इहो पैदा थो थिए त इहे जेके लग्ज़री आइटम्स इस्तेमालु कंदड़ मख़सूस तबिको आहे ऐं उहो ई मुल्क में वरी टैक्स पेयर बि आहे। इहे लग्ज़री आइटम्स आम माण्हू या ग़रीब माण्हू न ई इस्तेमालु कंदो आहे, न ई वरी उहो ग़रीब माण्हू एतिरे वॾे मिक़दार में या अंग में टैक्स पे कंदो आहे। त हिते सुवाल इहो पैदा थो थिए त जेकॾहिं हुकूमत पारां इन मख़सूस तबिके खे मुतासिर कयो वेंदो अहिड़े क़िस्म जा टैक्सिस लॻाए त पोइ शायदि टैक्स कलेक्शन जेका आहे उन में बि घटिताई अची सघे थी। इहो हिकिड़ो इम्कान ऐं ख़दशो बि साम्हूं आयो आहे।
उन सां गॾु गॾु डॉक्टर अयूब शेख साहब जेको PTI जे अॻूणनि वफ़ाक़ी वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस जो ज़िक्र कयो, उनजो हिकु पोर्शन इहो हुयो त असद उमर ऐं ॿियनि इहो ख़बरदार कयो इदारनि खे ख़ासि तौर ते त फ़ैसिला कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जे लाइ वक़्तु अची वियो आहे त उहे फ़ैसिला कनि, न त तारीख़ खे कॾहिं बि माफ़ न कंदी। हाणे मुंहिंजो सुवालु इहो हूंदो, काइंडली ॿिनि मिंटनि में इन जो जवाबु जेकर अव्हां ॾियो, टाइम बि घटि आहे, त PTI कहिड़ा अञा फ़ैसिला उन्हनि इदारनि खां कराइणु चाहे थी पंहिंजे हक़ में, ऐं गॾोगॾु जेको पहिरियों पोर्शन हो त जेको टैक्स पेयर आहे तबिको उनखे जेकॾहिं मुतासिर कयो पियो वञे त पोइ शायदि टैक्स कलेक्शन में बि घटिताई जो इम्कान या ख़दशो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। टैक्स पेयर जी जेसी ताईं ॻाल्हि आहे, माना आसूदा जेके आसूदो तबिको जेको हिते आहे उन्हनि खे ख़बर आहे त हीउ जेके मामिलो कंट्रोल न थियो त उहो ई हशर थींदो जिथे जीअं श्रीलंका में जेके आसूदा माण्हू खे पकड़े पार्लियामेंटेरियंस खे पकड़े कपिड़ा फाड़े जीअं हशर कनि था पिया, सभिनीनि असां ॾिठो आहे सोशल मीडिया ते, त हीअ जेका आसूदो तबिको आहे उनखे ख़बर आहे त उहा नौबत बिल्कुलु आई बीठी आहे जे मेजर्स न वठिबा। इम्पोर्ट जेको बिल आहे उनखे घटाइणु एतिरो ज़रूरी आहे असां लाइ, छो जो असांजी त इनकम आहे ई न, असां रेमिटेंस ते असां फ़क़ति आहियूं। एक्सपोर्ट असांजी जेका आहे उहा 30 बिलियन खां जे नज़दीक आहे, ऐं असांजी इम्पोर्ट जेका आहे वञी 70 बिलियन ताईं तक़रीबन हिनजे डबल तक़रीबन थी वई आहे। त इन सूरत हाल में त उन्हनि खे कटणो पवंदो। त हीउ बिल्कुलु सही था कनि, लग्जरी आइटम माण्हू न खाए ते न मरंदो, माण्हू खे अदरवाइज़ बाक़ी जेके ज़रूरी शइ आहिनि ज़िंदगी बचाइण जूं, खाधे पीते जूं, उहे न माण्हू खाईंदा त मरी वेंदा। त इन करे रोडनि ते ईंदा, पोइ लॉ एंड ऑर्डर सिचुएशन थींदी, सिविल वार थींदी जीअं श्रीलंका में थिए थी पई। त मां नथो सम्झां त आसूदा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे को फ़र्क़ु पवंदो, ऐं थींदो छा, पाबंदी लॻाइनि था पिया, हू वञी खेपीअ खां दुबई मां घुराए वठंदा उन्हनि खे कुझु माण्हू। बाक़ी असांजो घटि में घटि इम्पोर्ट बिल त थोरो घणो 3 बिलियन जेके खीर था घुराइनि, उतां क्रीम था घुराइनि, उतां मार्जरीन था घुराइनि, उतां चीज़ था घुराइनि, चॉकलेट था घुराइनि, उन्हनि शयुनि सां हिकिड़े आम माण्हू जो वास्तो न आहे। त मास्टर दैट्स अ वेरी गुड मेजर दे हैव डन इट एंड दे शुड डू इट। तव्हांजे सेकंड पार्ट ऑफ क्वेश्चन जो जेको आहे तव्हां पुछणु पिया चाहियो, इफ यू कुड काइंडली रिपीट अगेन। PTI जेको आहे कहिड़ा फ़ैसिला कराइणु चाहे पई फ़ैसिला कंदड़ इदारनि खां जेके धमकी पोलराइज़ेशन जेका शुरू करे छॾी आहे, ख़ासि तौर ते ॿियनि धुरनि बि कई आहे, पर बेसिकली PTI जेको हाणे जंहिं रुख ते आंदो आहे न, इहा पोलराइज़ेशन असां वटि सॼी हिकिड़ी इंस्टीट्यूशन हिते बची आहे, जंहिं इंस्टीट्यूशन में उनखां गिला शिकवा पंहिंजी जाइ ते असांजा रहिया आहिनि, पर जे ॾिठो वञे त हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे जेका इंटैक्ट आहे, जंहिंमें इंटरफेरेंस न आहे, जेका डिलीवर करे थी सघे। उनखे जे पोलराइज़ करे छॾंदी, उन में विदिन द रैंक्स एंड फाइल कोशिशि कनि था पिया असांजे पॉलिटिकल पार्टी सच एज़ PTI, त उन्हनि में को पाण में तज़ाद थिए, इहो मुल्क जे लाइ तमामु ख़तरनाक आहे। असांजे टैक्स पेयर जे पैसनि सां हिकिड़ी सुठी इंस्टीट्यूशन आहे, उन्हनि खे बचाइनि। इहे पोलराइज़ करण ऐं जेके उहे चाहिनि था पिया त वरी उन्हनि खे विहारे छॾियो पावर में, हा, त उन्हनि जो त मक़सदु इहो आहे। हाणे उनखे जेके इहे सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे, उन तां बयानु ॿुधो आहे, जेको फवाद चौधरी जो बयानु आहे, त हिन जो मतिलबु इहो आहे त शाहबाज़ जेको आहे उनजी बि सुप्रीम कोर्ट वठे ऐं उनखे बि लाहे ऐं इन्हनि खे विहारे छॾे, बसि उहा ॻाल्हि इन्हनि जी आहे, विच इज़ नॉट पॉसिबल। बाक़ी जेको हाणे नॉर्मल प्रोसेस कॉन्स्टिट्यूशनल जेका आहे उहा हलंदी। इहे पोलराइज़ेशन जेका आहे उहा ख़तरनाक ॻाल्हि आहे, इदारनि ते एतिरी खुली तनक़ीद करणी इहा ग़लति ॻाल्हि आहे, छोकी इदारा जेके आहिनि असांजे पैसनि सां हलनि था पिया ऐं असांजी हिफ़ाज़त लाइ न सिर्फ़ु हिफ़ाज़त लाइ आहिनि। हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे जेके बोर्ड में जेके प्रॉब्लम्स में, जेके अर्थक्वेक में, सभिनीनि में कंदी आहे, जेके उन्हनि जा पॉलिटिकल पिरकार आहिनि, असां उन ते क्रिटिसाइज़ कंदा रहिया आहियूं। बाक़ी ॿिया जेके आहिनि उन मामले में त असां घटि में घटि उन्हनि जी उहो न कयूं, उन्हनि खे बस दैट्स ऑल फ्रॉम माय। ठीकु आहे, थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हां जो कमेंट सर इन्हनि ॿिन्ही मामलनि ते काइंडली ब्रीफ कमेंट। सफ़ा सवली ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, इमरान ख़ान चाहे थो त सिंध पाकिस्तान जो हिसो न हुजे जी, उनमें मुराद अली शाह जहिड़ा वज़ीर आला न हुजनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सुफ़े हस्ती ते न हुजे जी, बिलावल उनजो चेयरमैन न हुजे, बलूचिस्तान जो पाकिस्तान सां को बि तालुक़ न हुजे, पाकिस्तान टुकड़ा टुकड़ा थी वञे, हिन जूं घुरिजूं इहे आहिनि। हुनजो ॿियो को बि कोन्हे। ही इज़ गोरबचोफ ऑफ पाकिस्तान। ऐं तव्हांखे सुठियुनि ॻाल्हियुनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं नज़र अची वेंदो त पाकिस्तान जॾहिं तमामु ख़राबु हाल में हूंदो त पोइ ही वरी यू टर्न वठी चवंदो त मूं ईअं थोरी चयो।
त कोई इन जो मतिलबु इहो आहे, वरी यू टर्न वठी चवंदो त मुंहिंजो मतिलबु हीअ आहे, वरी पोइ माफ़ी वठंदो जीअं फ़ाइज़ ईसा केस जी माफ़ी वरिती अथसि। ईअं पाकिस्तान टोड़ण वारा हमेशह माफ़ी वठंदा आहिनि। सो ही उन्हनि मंझां हिन जा मुतालबा इहे आहिनि, ॿियो को बि कोन्हे। पाकिस्तान हिन खां वॾो इंतहा पसंद, हिन खां वॾो सिंध दुश्मन लीडर ऐं पार्टी अॼु खां वल ॿी ॾिठी कान्हे। ठीकु आहे डॉक्टर इश्क साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां जो कमेंट सर। मुंहिंजे ख्याल में मेहताब जंहिं ॾींहं खां वठी मूं इकोनॉमिक्स खे सम्झो आहे तॾहिं खां वठी मुंहिंजो हमेशह इहो ई रायो रहियो आहे त हीअ जेके अंडर डेवलप्ड कंट्रीज़ हूंदा आहिनि उन्हनि में लग्ज़री आइटम्स जेके हिकिड़े मख़सूस तबिके जी अयाशी ऐं उनजे सिर्फ़ु ज़ाती ज़ुबान जिस्म ऐं अखियुनि जे ज़ाइके खे ख़ुशि रखण जे लाइ कनि था, उन्हनि ते हाईली टैक्सिस हुजणु खपनि ऐं घणे भाङे ते उन्हनि ते बैन हुजणु खपे। ऐं उन्हनि खे आउं त बहितर थो सम्झां, छाकाणि त जंहिं मुल्क जो इम्पोर्ट एक्सपोर्ट बिल एतिरो उनजो डिफरेंस हुजे ऐं उन में जेकॾहिं हिकिड़ो डॉलर बि जेकॾहिं रोज़ उन ते बचे थो त इहो इंतिहाई अहम आहे। त इहो डिसीशन न सिर्फ़ु करणु खपे पर उन खां पोइ इन ते सख़्ती ते अमल बि करणु खपे सख़्त सां, न त असां वटि छा थींदो आहे, चोर बाज़ारी वरी शुरू थी वेंदी। तव्हां ॾिसंदो त बैन थींदो पर अफ़गानिस्तान जे नाले ते ट्रांज़िट में उहा शइ ते लहंदी, वरी ॿीणे टीणे अॻु ते पाकिस्तान में खपंदी। त हिकिड़ा पासा जेके वीक आहिनि उन्हनि खे बि कंट्रोल करणु खपे। सिर्फ़ु ईअं न त पाबंदी ते लॻे पर मार्केट में साॻी शइ वरी ब्लैक मार्केटिंग में जेको आहे सो मिलणु शुरू थी वञे। ॿी शइ जेका आहे उहा इहा आहे टैक्सिस। टैक्सिस बि बिल्कुलु उन्हनि आइटम्स ते जेके आइटम्स असां वटि पाण हिते प्रोड्यूस थियनि था पर तंहिंजे बावजूदि बि ॿाहिरों माण्हू उहे साॻियूं शयूं इम्पोर्ट कनि था ऐं इम्पोर्टेड इस्तेमालु कनि था, उन्हनि ते टैक्सिस तमामु हाई कया वञनि त जीअं उन जे क़ीमतुनि में एतिरो फ़र्क़ु हुजे जो उन डिफरेंस खे ॾिसी करे उहो अपर क्लास जेको आहे उहो बि तरजीह ॾिए त लोकल प्रोडक्ट जेका आहे प्रोडक्शन जेका आहे उनखे परचेस करे। त आउं सम्झां थो इस गवर्नमेंट खे फ़ैसिला हाणे न घणो अॻु में करणु खपनि पर जे हींअर इहे कनि था त बहितर आहिनि पर उन ते सस्टेन करणु खपे। ऐं जेकॾहिं को सम्झे थो त अपर क्लास जो तबिको टैक्स पेयर आहे पोइ उनजे करे टैक्सिस में उहो मुल्क खे सपोर्ट न कंदो त इहो ख़ुदि उन्हनि खे पाण खे सम्झणु खपे। जीअं जमील साहब चयो त मुल्क जे अंदरि पोइ जेकॾहिं इन क़िस्म जी सिविल वार शुरू थी वञे त ग़रीब तबिको अञा वधीक तबाह थिए ऐं उन खां पोइ तव्हां अमीर तबिको जेको आहे उनखे ॾिजो उन्हनि खां ऐं उन्हनि जे करे सभु फैसिलिटीज़ उन्हनि खे ॾियो। त इहो आउं सम्झां थो उन्हनि खे सोचणु खपे त मुल्क जे अंदरि इहे सभु शयूं ईअं बहितर तरफ़ तॾहिं वधंदियूं जॾहिं इन ते सख़्ती सां कंट्रोल थींदो। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अवां जो कमेंट सर इन्हनि ॿिन्ही मामलनि ते। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके इम्पोर्टेड गुड्स आहिनि जी इन्हनि खे बंदि करण जो फौरी तौर ते त इन जो नतीजो अची वेंदो त भई तव्हांखे कुझु जेको तव्हांजो बिल आहे उहो घटिबो, पर तव्हांजा तमामु वॾा इम्पोर्ट्स आहिनि जेके तव्हां घटाए नथा सघो, छो त तव्हांजो मेजर जेको पोर्शन आहे लाइफ जो जेको हले थी उनजो अचे थो हुतां खां। जेकॾहिं तव्हां इनखे मतिलबु हाणे चीज़ ऐं मार्जरीन इहे बंदि कंदो तव्हां इन जो हिकिड़ो इम्पैक्ट पवंदो ज़रूरु, पर इहो खोलिया छो विया हुया। जेकॾहिं तव्हां इहो 10 साल अॻु 15 साल अॻु इन्हनि खे बंदि कयो आहे त अॼु तव्हां उहा इंडस्ट्री डेवलप कयो आहे जेका तव्हांजी लोकली प्रोड्यूस करे आहे, पर तव्हां ईअं न कयो। तव्हांजे आसपास जेके मुल्क आहिनि हिंदुस्तान आहे, ईरान आहे ऐं जेके आहिनि से तुर्की। जी ठीकु आहे रफ़ीक चांडियो साहब, थैंक यू सो मच। इनाम भट्टी साहब अवां जी वॾी महिरबानी, डॉक्टर यूब शेख साहब अवां जी वॾी महिरबानी ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब थैंक यू सो मच। नाज़रीन मजमूई जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते अमेरिका पारां जेको बेल आउट पैकेज ॾियण जी ॻाल्हि कई पई वञे इहा ख़ुशाइंदा आहे। इन ते जेके कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयासीं। उन सां गॾोगॾु IMF सां जेके ॻाल्हियूं हलनि पियूं या हुकूमत पारां लग्ज़री आइटम्स ते जेका पाबंदी लॻाई वई आहे उन ते पैनलिस्ट जी राय ख़्यालु इहो आहे त अहिड़नि क़िस्म जी पाबंदियुनि खां पोइ जेका ब्लैक मार्केटिंग शुरू थींदी आहे उनखे कंट्रोल करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां ही जेको अमेरिकन विज़िट कयो वियो आहे इहो बेल आउट विज़िट आहे, इन जो फ़ाइदो मुल्क खे ज़रूरु पवंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।